नाज़िन के कराची में अपडेट कंदा हलूं। महमूदाबाद नाले वटि धमाको थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। केतिराई दुकान तबाह थी विया आहिनि। पुलिस ऐं इमदादी टीमूं धमाके वारे हंधि पहुची वियूं आहिनि। ख़बर अमां सां शेयर कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची में महमूदाबाद नाले वटि धमाको थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। केतिराई दुकान तबाह थी विया आहिनि। पुलिस ऐं इमदादी टीमूं धमाके वारे हंधि पहुची वियूं आहिनि। गैस लाइन लीक थियण करे धमाको थियो आहे। इहो चवणु आहे SSP ओभर जो। ख़बर अमां सां शेयर कंदा हलूं। कराची में महमूदाबाद नाले वटि धमाको थियो आहे। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में महताब शरखान जी। महताब अपडेट कजो। जी बिल्कुल महमूदाबाद मेन गेट नाले में जंहिंमें 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। 17 साल दिलावर ऐं 20 साल दिलावर तौर थी आहे। 11 साल छोकिरी थी जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। तव्हांखे मां ॿुधाए थो वञा त हीउ जेको धमाको थियो आहे $2 जेको प्रेस जे करे हुते गैस वजण करे धमाको थियो आहे। जॾहिं असांखे इलाइक़ी ॿुधायो आहे त नाले जेके मुख़्तलिफ़ जॻह तो गुज़रगा आहिनि जेके गैस ख़र्च करण जेके पार्टीशन लाइ मुकमिल तौर ते बंदि थियण जंहिं करे गैस भॼण सबबि हीउ धमाको थियो आहे। इंसान में जेका हुते पहुची वई आहे। पुलिस ऐं ॿी जेके कार्रवाई रेजर्स जेके कार्रवाई करण लाइ पहुची वई आहे। उहे इलाइक़े जी जांच कई पई ते वाक़ियो छा आहे। बाक़ी जेकी शुरूआती जेकी मालूम थी आहे मां इलाइक़े मसइले मां तव्हांखे ॿुधायो आहे त गैस भॼण सबबि उहो धमाको थियो आहे जंहिंमें 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 3 मोटरसाइकिलियूं आहिनि जेके उहे डैमेज थियूं आहिनि। जी महिरबानी मुंहिंजी आगाह करण लाइ।